अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारींदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मरां थी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब कां गुडारे में काक जा। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़च ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 4 मई 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अमल इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो सुख सलामती सां वजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। पंहिंजे वाड़नि वथाणनि ते लॻल धाड़नि जी कहाणी ॾाढी पुराणी ज़रूरु आहे, पर पाण ॼाणूं था त मौजूदा दौर में सभ खां वधीक सिंध जी ज़मीन ते कब्ज़ा थिया आहिनि। कब्ज़नि जी कहाणी रुॻो हिते दंग नथी करे, पर वॾो अलमियो इहो आहे जो धरती धणियुनि खे बि दर बदर कयो पियो वञे। गिरीन पाकिस्तान जे नाले ते सिंध में लॻभॻि 52,713 एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ ॾिनी वई आहे। उहे ज़मीनूं ख़ासि करे ख़ैरपुर, थरपारकर, दादू, ठठे, सिजावल ऐं बदीन में ॾिनियूं वियूं आहिनि। ख़ैरपुर ज़िले में 28,000 एकड़, थरपारकर ज़िले में 10,000 एकड़, दादू में 9,305 एकड़, ठठे में 1,000 एकड़ ऐं सिजावल में 3,408 एकड़, बदीन में 1,000 एकड़ ज़मीन। हीअ ज़मीनूं 20 सालनि जी लीज़ ते ॾिनियूं वियूं आहिनि, जेके 30 सालनि ताईं वधाए सघजनि थियूं। हर 1000 एकड़ ज़मीन लाइ 2 करोड़ रुपया सिक्योरिटी तौरु जमा कराइणा पवनि था, जेको कारकर्दगी गारंटी जे तौरु वरितो वञे थो। न सिर्फ़ु एतिरो, पर उमरकोट में बि ज़मीनूं ॾिनियूं वियूं आहिनि त सागड़ जे ज़मीननि ते बि नज़र आहे त ॿिए पासे ठठे जूं ज़मीनूं ओमनी ग्रुप हवाले कयूं पियूं वञनि। सभ खां पहिरियां पाण खे ॾिसणो पवंदो त कारपोरेट फार्मिंग छा आहे। कारपोरेट फार्मिंग हिकु ज़रई निज़ाम आहे जंहिंमें वॾियूं कंपनियूं या कारपोरेट इदारा ज़रई ज़मीन जा मालिक थी जदीद टेक्नोलॉजी, सरमाएदारी ऐं कारोबारी हिकमत अमली ज़रिए ज़राइत कनि था। कारपोरेट जूं बुनियादी ख़ासियतूं ही आहिनि त वॾे पैमाने ते ज़राइत थिए थी। कारपोरेट इदारा वॾी ज़मीन ते फसल पोखनि था, जेका आम रिवाजी फार्मिंग खां मुख़्तलिफ़ आहे, जंहिंमें जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु बि कयो वञे थो, जंहिंमें ड्रिप इरिगेशन, मशीनी पोख, ड्रोन टेक्नोलॉजी ऐं डेटा एनालाइटिक्स जी मदद सां ज़रई पैदावार वधाई वञे थी। वॾा कारोबारी इदारा, इन्वेस्टर ऐं मल्टीनेशनल कंपनियूं ज़राइत में सीड़प कनि थियूं। मक़ामी हारियुनि सां मुआइदा कया वञनि था त हू मख़सूस फसल पोखनि ऐं उन्हनि जी ख़रीदारी वरी कारपोरेट इदारा कंदा। वॾियूं कंपनियूं ज़रई प्रोडक्ट्स जी पैदावार, सप्लाई ऐं मार्केट ते कंट्रोल रखनि थियूं। भाॼियुनि समेत जिन्सनि जा अघ न हुजण जी वॾी रांदि ज़रई मार्केट ते कब्ज़े खां पोइ माण्हुनि खे बेज़ार ऐं तंग कयो वञे, जीअं उहे ॿनियुनि या ज़राइत खां बेज़ार थी ॿनियूं खपाए वॾनि सरमाएदारनि जे हवाले करे छॾनि ऐं सरमाएदार सॼी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां रत पीअनि। कारपोरेट फार्मिंग जा नुक़सान। निढनि हारियुनि लाइ ख़तरो। वॾियूं कंपनियूं मार्केट ते हावी थियनि थियूं, जंहिंसां निढनि हारियुनि जे वजूद खे ख़तरो थी सघे थो। कुदरती वसीलनि जो ग़लति इस्तेमालु, घणो पाणी, कीमियाई भाण ऐं जरासीम कश दवाउनि जो इस्तेमालु माहौल खे नुक़सानु पहुचाए सघे थो। मक़ामी ज़रई तरीक़नि जो ख़ात्मो थिए थो। रिवायती हारी पंहिंजी रिवायती फार्मिंग मां हथ धोए सघनि था। क़ीमतनि ते कंट्रोल कंपनियुनि जो रहे थो। कंपनियूं पैदावार जूं क़ीमतूं पंहिंजे मुफ़ाद मुताबिक़ तइ कनि थियूं, जंहिंसां आम हारियुनि ऐं सार्फ़िन लाइ मसइला पैदा थी सघनि था। कारपोरेट फार्मिंग जे नुक़साननि मां हिकु वॾो नुक़सानु मोनोपोली यानी अजारदारी आहे। उन सां वॾियूं कारोबारी कंपनियूं ज़रई पैदावार ते ग़लबो हासिलु कनि थियूं, मुक़ाबिलो महदूद थियो वञे ऐं ख़ुराक जी पैदावार, उन्हनि जा अघ, उन्हनि मां ठहंदड़ शयुनि खे उहे कंपनियूं कंट्रोल कंदियूं।
निंढा आबादगार उन्हनि सां अघ पार में मुक़ाबिलो कोन करे सघंदा ऐं मुआशी तौरु बदहाली जो शिकार थी वेंदा। ज़मीननि ते बि कंपनियुनि जो कंट्रोल हूंदो, क़ीमतूं बि उहे ई मुक़ररु कंदियूं। ताक़त वारी पोज़ीशन जो इस्तेमालु कंदे हूअ संदन पैदा कयल ख़ुराक मुहांगी विकिरो करे सघंदा। हर निंढे आबादगार खे मुहांगे विकिरो करणु कोन ॾींदा। ऐं मुमकिन आहे त निंढा आबादगारनि खां बि संदन पैदावार हू सस्ती वठी बहितर पैक करे वरी मार्केट में मुहांगे अघ ते विकिरो कनि। उन सां बि निंढनि आबादगारनि जी मुआशी हालत पोइते थींदी ऐं कारपोरेट फार्मिंग खां सवाइ बाक़ी रक़बनि ते बीठल फसल शदीद मुतासिर थींदा। मुआशरे में नाबराबरी वधंदी, अमीर कारपोरेशन्स वधीक अमीर थींदियूं, निंढा आबादगार ऐं हारी वधीक ग़रीब थी वेंदा। कारपोरेट फार्म जेकॾहिं लालच में अची कैश कराप लॻाइनि ऐं ख़ुराक पैदा न कनि त उन्हनि खे केरु रोकींदो। जे ईअं कंदा त ख़ुराक जी खोट थी सघे थी। पाणी जो बंदोबस्तु बि वॾे पैमाने ते करिणो हूंदो आहे, जेको हिन वक़्तु मुमकिन नथो लॻे। सिंधु सरिश्ते में पाणी नाहे ऐं ॿिनि तरीक़नि सां पाणी जो बंदोबस्तु यानी बरसाती पाणी जे रेन वाटर या हवा मां पाणी कढणु एतिरी वॾे पैमाने ते को सवलो कमु नाहे। इन बावजूदि सिंध हुकूमत सिंध में कारपोरेट फार्मिंग खे हथी वठाइण जी कोशिश करे पई, जंहिंसां न सिर्फ़ु सिंध जूं ज़मीनूं वेंदियूं पर सिंध वॾो नुक़सानु भोॻींदी, जंहिंजो अंदाज़ो हुकुमरान खे ज़रूरु आहे, पर हूअ तंहिं बावजूदि सिंध खे नुक़सान तरफ़ धिके रहिया आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कराची में वक़्त जी अहम ज़रूरत। हिकु वॾी सिंधी रिहाइशी स्कीम ठाहिण लाइ हैदराबाद में वेठल सिंधी बिल्डर ऐं इन्वेस्टर अमली मैदान में अचनि। इन हवाले सां उल्फत हुसैन पिताफ़ी पंहिंजी तहरीर में लिखियो, कराची हिकु वॾो शहरु आहे जंहिंमें समूरे मुल्क जा माण्हू रहनि था ऐं मुख़्तलिफ़ ॿोली ॻाल्हाईंदड़नि जूं पंहिंजूं वॾियूं कॉलोनियूं ठहियल आहिनि। सिंधी अक्सरियती आबादी जा ॻोठ ऐं इलाइक़ा त हिन वक़्तु कराची में काफ़ी आहिनि, जेके मास्टर प्लेन जे बग़ैर ठहियल आहिनि ऐं निढियूं निढियूं आबादियूं आहिनि। अक्सर सिंधी आबादियूं वॾा ॻोठ आहिनि। कराची में कई साल अॻु जा कुझु अहिड़ा इलाइक़ा ठहियल आहिनि जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु सिंधियुनि जी आबादकारी हो ऐं अक्सर सिंधियुनि जे मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जे नालनि सां इलाइक़ा ऐं ॻोठ ठहियल आहिनि। ऐं काफ़ी अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि जेके सिंधियुनि जा ठहियल आहिनि पर धारी आबादी उन्हनि इलाइक़नि में बि काहे पई आहे। वरी कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके ठाहिया त धारियुनि हुआ पर मिक्स आबादी जे करे सिंधी सुठे तइदाद में आबाद थी विया आहिनि। हिन वक़्तु कराची में 35 लखनि खां वधीक सिंधी माण्हू रहे थो, जंहिंजे हिकु हिसे खे पंहिंजा घर कराची में आहिनि, बाक़ी सभु मसवाड़ ते रहनि था। माहिरनि जो चवणु आहे त 1998 खां 2013 ताईं कराची ईंदड़नि में पठान सिंधी आबादी बराबरी वारे लिहाज़ खां वधियूं आहिनि। पंजाबी ऐं ॿिया घटि आहिनि। 2014 खां कराची में सभ खां वधीक सिंधी आया आहिनि। डेमोग्राफिकल माहिर चवनि था त ईंदड़ 7 सालनि में कराची अंदरि पठाननि खां वधीक सिंधी थी वेंदा। सिंधियुनि जी कराची आमद इन्ही रफ़्तार सां जारी रही त 10 खां 15 सालनि में सिंधी आबादी उर्दू आबादी खां वधी वेंदी या बराबरि थी वेंदी। ईंदड़ 12 सालनि में सिंधी आबादी डबल खां बि वधी वेंदी। उन करे सिंधी माण्हू खे रहण लाइ घरनि जी ऐं सियासत लाइ मख़सूस इलाइक़नि जी शदीद खोट पैदा थींदी। इन्हीअ मसइले जे हल लाइ ऐं कराची में मज़बूत सियासी समाजी इक़्तिसादी सक़ाफ़ती बुनियादनि ते कराची में वॾी रिहाइशी स्कीम जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ सिंधी बिल्डरनि, कारोबारी माण्हुनि ऐं इन्वेस्टरनि खे वक़्त ऐं हालतुनि खे ॾिसंदे कराची में बेरिया टाउन ऐं तीसरा टाउन जे विच वारे सस्ती सरकारी ज़मीन खे हासिल करे सिंधियुनि लाइ 60,000 प्लाटनि ते मुश्तमिल सिंधी हाउसिंग स्कीम नाले रिहाइशी कॉलोनी ठाहिणु घुरिजे। 60,000 प्लाट कटे खपाइण जो मतिलबु आहे माण्हू हेठियां मथां घर ठाहींदा त उते 2 लख घर ठही वेंदा ऐं 2 लख घरनि में रहंदड़ माण्हुनि जो अंगु 12 लख थींदो। अहिड़ी वॾी सिंधी आबादी हुअण बैदि इहो इलाइक़ो कराची में न सिर्फ़ु सिंधियुनि जी सियासत जो मरकज़ी हेड क्वार्टर ठहंदो, बल्कि सिंध सूबे जी सियासत जो मर्कज़ पिणु हूंदो।
उन इलाइक़े में अहिड़ी स्कीम ठाहिण सां समूरे कराची जे सियासत खे कंट्रोल करे सघिजे थो, जंहिंजे हिकु पासे बहिरिया टाउन ऐं ॿिए पासे तीसर टाउन, टें पासे सिंधियुनि जा क़दीमी ॻोठ ऐं हिकु पासे स्कीम टेटरी हूंदी। जॾहिं 12 लख सिंधी उन इलाइक़े में अची रहंदा त भर पासे जा ॿिया इलाइक़ा बि सिंधियुनि जा थींदा वेंदा। 10 सालनि खां पोइ जॾहिं कराची में 75 लख सिंधी हूंदा त उन्ही मां 12 लख सिंधी उन इलाइक़े में रहंदा, बाक़ी 63 लख समूरी कराची में हूंदा। नई हाउसिंग स्कीम ठाहिण सां हज़ारे नौकरियूं, रोज़गार ऐं कारोबार जा मौक़ा पैदा थींदा, जंहिं करे बि वधीक सिंधी कराची तरफ़ ईंदा। हिन वक़्तु स्कीम टेटरी में अधु सिंधी आबादी आहे। तीसर टाउन समेत भरपासे जे इलाइक़नि ॻोठनि में 30% खां वधीक सिंधी आहिनि। बहिरिया टाउन ऐं उन्ही जे भरपासे बि 20% सिंधी आहिनि। उन स्कीम जे मथां वारा समूरा इलाइक़ा सिंधियुनि जा आहिनि। उन्हनि इलाइक़नि जे विच में अहिड़ी सिंधी आबादी ठहिण सां 2 सूबाई 2 क़ौमी असेंबली जूं सीटूं वधंदियूं ऐं भरपासे जी ॿी सिंधी आबादी वधीक मुनज़म ऐं मज़बूत थींदी। तीसर टाउन ऐं बहिरिया टाउन ते मुस्तक़बिल में 2 क़ौमी ऐं 4 सूबाई सीटूं ठहंदियूं। सिंधी आबादी हुजण बाद उन्हनि सीटुनि ते बि सिंधियुनि जो असरु वधी वेंदो। स्कीम टेटरी ते हिन वक़्तु 1 क़ौमी 2 सूबाई सीटूं आहिनि, जिन ते सिंधी जो वॾो असरु ऐं सिंधी MPs आहिनि। इहो इलाइक़ो ईस्ट ऐं मलीर ज़िले जो हिसो आहे। उन में 2 क़ौमी ऐं मलीर ज़िले जो सीटूं आहिनि। मुस्तक़बिल में उहे 2 सीटूं 6 थी वेंदियूं। अहिड़ी लिहाज़ खां कराची जूं अधु सीटूं उन इलाइक़े ते हूंदियूं ऐं सिंधियुनि जे कंट्रोल में हूंदियूं। जेको कराची जी सियासत मईशत खे कंट्रोल कंदो, इहो ई कराची शहर जो वारस चवराईंदो ऐं शहर उन जे हथनि में हूंदो। मुस्तक़बिल में कराची जे सदर टाउन जा समूरा वॾा कारोबारी मर्कज़ मंडियूं पिणु सुपर हाईवे तरफ़ मुंतक़िल थींदियूं। कराची ऐं NAD यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा स्कीम टेटरी जो हिसो आहिनि। कराची एजुकेशन सिटी सुपर हाईवे तरफ़ ठहे पई ऐं 10 सालनि बाद कराची एयरपोर्ट DSA सिटी खां थोरो अॻिते सुपर हाईवे हाणोके मोटरवे ते ठाहिण जी तयारी हले पई। मुस्तक़बिल में केटी बंदर ज़ुल्फ़काराबाद पोर्ट खे ठाहिण जी मनसूबाबंदी हले थी, जंहिं बाद समूरे पाकिस्तान जो पोर्ट कारोबार ठठे ज़िले वसीले थींदो। ठठे ज़िले खां रोड सुपर हाईवे ईंदो। ठठे ज़िले खे रेल वसीले मुल्क सां ॻंढण जी तयारी हले पई, जीअं माल रेल वसीले बि सामान सप्लाई करे सघिजे। अहिड़ी सूरतहाल बाद कराची बंदरगाह जी अहमियत सफ़ा घटिजी वेंदी ऐं मौजूदा कराचीअ जे मरकज़ी इलाइक़नि सदर, क्लिफ्टन, जमशेद टाउन, लियाक़ताबाद, अज़ीज़ाबाद, नाज़माबाद जी मरकज़ी हैसियत ख़तमु थियण सां MQM समेत लसानी धुरियुनि जी ब्लैक मेलिंग वारी सियासत बि ख़तमु थी वेंदी। समूरो कराची सिंधियुनि जो शहर हुजण जो ॾेख ॾींदो। पंजाब ऐं KPK में इंडस्ट्री लॻण करे धारनि जी कराची अचण जी रफ़्तार घटिजी वेंदी ऐं मुस्तक़बिल में पंजाब KPK मां घटि माण्हू कराची तरफ़ ईंदा। उन करे सिंधियुनि खे वधीक मौक़ो आहे त पंहिंजे बहितर सलाहियतुनि खे कमु आणे वक़्ति सिर कराची में पंहिंजूं आबादियूं क़ाइमु करे सियासी तौरु उन्हनि खे मर्कज़ बणायो। उन्हीअ वॾी सिंधी हाउसिंग स्कीम खां अलावा ॿियूं निढियूं वॾियूं रिहाइशी स्कीमूं मोटर कराची हैदराबाद ते ज़मीनूं वठी रखनि ऐं मुस्तक़बिल में पंहिंजी आबादी कनि। मुस्तक़बिल में उन्हीअ मोटरवे जी 1 एकड़ ज़मीन 25 करोड़नि में बि कोन मिलंदी। कराची में जेकॾहिं अवां उन इलाइक़े में रिहाइशी स्कीम न ठाहींदा त उते बि धारिया माण्हू अची पंहिंजनि माण्हुनि लाइ रिहाइशी स्कीम ठाहे वेंदा। कराची में हिन वक़्तु निढियूं स्कीमूं सिंधी ठाहे रहिया आहिनि, जेका सुठी ॻाल्हि आहे। असांखे हिकु अहिड़ी वॾी रिहाइशी स्कीम खपे जेका धारियुनि खां पाक साफ़ हुजे, जंहिंखे असां पंहिंजी सियासत जो मर्कज़ बणाए कराची खे कंट्रोल कयूं। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो उल्फत हुसैन पिताफ़ी जो। अव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे ज़मीननि ते वालार मुसलसल जारी आहे। सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े जी हबछ वारे मामले ते रुक सिंधी लिखे थो। मादरे वतन सिंध जी भाग भरी ज़मीन ते रियासती इदारनि ज़रिए पंजाब तरफ़ां थियल कब्ज़नि जो दास्तान 1947 खां शुरू थियो हो।
जेको अॼु बि साॻी रफ़्तार सां जारी आहे। शायदि पाकिस्तान जो वजूद ई इन ॻाल्हि ते बीठल आहे त इसराइली यहूदियुनि वांगुरु सिंध जूं सभु ज़मीनूं उन जे असल वारसनि खां छिने खेनि फ़लस्तीनियुनि वांगुरु बेघर ऐं दरबदर कयो वञे। तॾहिं त हर हुकूमत तब्दील थियण सां सिंध जे ज़मीननि जा खाता बि बदिलजणु शुरू थींदा आहिनि। पंजाब सूबे त पंहिंजी सवाबदीदी कोटा मुहैया कई, पर सिंध 1981 खां 1997 दौरान सिर्फ़ु 10,447 एकड़ एराज़ी मुहैया कई आहे। उन करे सिंध खे 19,333 एकड़ ज़मीन ॾियणी आहे। सिंध जी आवाम खे हेल ताईं मुख़्तलिफ़ क़ौमी रिथाउनि जे हवाले सां केतिरी ज़मीन खां महरूम कयो वियो आहे। इहो हिसाब न त असां लॻाइण जी तकलीफ़ कई आहे, न वरी असली इक़्तिदार धणियुनि ओघराई ॾियणु वक़्तु उनजो को काथो कयो आहे। जंहिं करे बेराज जे ज़मीननि खां वठी फ़ौजी छावणियुनि लाइ कतब आंदल ज़मीननि ऐं उन्हनि ते आबाद ओपरनि माण्हुनि जो वॾो अंगु ॿुधाए थो त सिंध जे ज़मीननि ते ॿाहिरां आयल माण्हू जेको घेराव कंदा पिया वञनि, उहो घेरो हिकु भवाइती ऐं ख़ौफ़नाक सूरतहाल इख़्तियार करे चुको आहे। बदीन, मीरपुर ख़ासि, नवाबशाह, ख़ैरपुर ऐं सखर ज़िलनि में बेराज जे पासे वारनि सोन वरनि ज़मीननि मां हितां जा देस धणी को उपरासो हासिलु करण बदिरां हाणे उन्हनि खे सिर्फ़ु हसरत भरियनि नज़रनि सां ई ॾिसी सघनि था। सखर बेराज वारनि ज़मीननि खां पोइ हिंदुस्तान मां लॾे आयल जियाव भगत करण लाइ न सिर्फ़ु कराची जे ख़ाली पडण ते हथ साफ़ कया विया, पर सिंध जे अंदरियुनि इलाइक़नि में हिंदनि वटि सिंधी मुस्लमान जूं गिरवी थियल ज़मीनूं बि लुट जो माल सम्झी ॿाहिरां आयल पनाह कीरनि खे अलाट कयूं वियूं। कराची में KDA जोड़े उन ज़रिए कॉलोनाइज़ेशन जो अमल शुरू कयो वियो। सदियुनि खां आबाद सिंधी ॻोठ डाए माण्हू लॾाए नाज़माबाद, PCHS, डिफेंस, DMCHS, गुलशन इक़बाल, मलीर, न्यू कराची जे नालनि सां हाउसिंग स्कीमूं जोड़ियूं वियूं, जंहिंसां हिकु तरफ़ धरती धणी पंहिंजे आबाणनि पटनि ऐं मिल्कियतनि खां महरूम कया विया, त ॿिए तरफ़ धारियुनि माण्हुनि जी रिहाइश थियण करे कराची शहर मुकमिल तौरु ओपरो बणिजी वियो। अॼु सूरतहाल इहा आहे जो सिंध जे गादी वारे शहर पंहिंजी सुञाणप वञाए छॾी आहे। उनखे को बि पंहिंजो सम्झण या करण लाइ तयारु नाहे। हर माण्हू लुट जो माल सम्झी उन मां पंहिंजूं झोलियूं भरण लाइ हिक ॿिए ते हथियार ताणियो वेठो आहे। पाकिस्तान ठहण खां अॻु बेराज जूं ज़मीनूं पंजाब जे माण्हुनि खे उन लाइ तरजीह बुनियादनि ते ॾिनियूं वियूं, छाकाणि त हुननि गोरनि अंग्रेज़नि जी नमक हलाली जो फ़र्ज़ु न सिर्फ़ु ख़ुशि असलूबी सां अदा कयो हो, पर आलमगीर जंग में आकाउनि लाइ जानियूं बि घोरे छॾियूं हुयूं। उन जी भेट में सिंधी त हुर तहरीक, रूपलो कोहली जी बग़ावत ऐं हिमू कालाणी जी अरडाए जी सूरत में क़ाबिज़ अंग्रेज़ ख़िलाफ़ु जदोजहद में मसरूफ़ हुआ। तंहिं करे अंग्रेज़नि मथे फिरियल सिंधियुनि खे मुआशी तौरु कंगाल करण ऐं संदनि क़ुवत खे कमज़ोर करण लाइ अहिड़ो तरीक़ेकार इख़्तियार कयो जो हिकु तरफ़ बेराजी इलाइक़े में पंजाब आबादगार आणे सिंधियुनि जी मुआशी सघ ते लत ॾिनी, त ॿिए तरफ़ संदनि धरती ते धारी यलगार जा दर खोले छॾिया। प्यारे पाकिस्तान ठहण खां पोइ उन वक़्त जे वज़ीर अज़म लियाक़त अली ख़ान मुहाजिर कामोरा शाही रस्ते सिंध खे पंहिंजो ज़ेर दस्त करण लाइ कूड़नि किलेमनि जा दर खोले छॾिया। कूड़ा कसम खणी शाहिद बीहारे सिंध जे ज़मीननि खे मुफ़्त जो माल सम्झी हड़प कयो वियो। धरती धणी पंहिंजे वसीलनि ते ई बेदाद ॾिसंदा रहिया। जिन माण्हुनि कूड़नि किलेमनि ते उहे ज़मीनूं हासिलु कयूं, उन्हनि धरती जी मिटी सां कुझु पल बि वफ़ा न कई। हिकु हथ सां कूड़ा किलेम हासिलु कया त ॿिए हथ सां उनजो विकिरो थींदो रहियो। हिन हेरा फेरी ज़रिए किन लखनवी ऐं दहलवी बणिजी कराची ऐं हैदराबाद में वञी परस आया, त ॿियनि वरी लुट जे माल मां कारखाना ऐं फैक्ट्रियूं हणी पाण खे सेठियुनि ऐं सरमाएदारनि में तब्दील करे छॾियो। वन यूनिट ठहण खां पोइ सिंध जे ज़मीननि वसीलनि ते ॿी लश्करकशी थी। पंजाबियुनि जा काफ़िला सिंध जूं ज़मीनूं वालारण लॻा। वन यूनिटी हुकुमराननि फ़तह थियल इलाइक़े वांगुरु सिंध जे सरहदनि खे ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि लाइ खोले छॾियो। पोइ ॾिसंदे ॾिसंदे चक ठहिण शुरू थी विया। यूनियन काउंसिलनि, टाउन कमेटियुनि, म्यूनिसिपल काउंसिलनि जूं मेंबरियूं, चेयरमनियूं त साॻियूं रहियूं, पर उन ते चेहरा तब्दील थी विया। आबादी जे बुनियाद ते ज़मीन जे कब्ज़े खे सियासी ऐं मुआशी ताक़त में तब्दील कयो वियो।
ॿाहिरिन आबादकारनि खे अस्करी सघ मुहैया करण लाइ रिटायर्ड फ़ौजी जनरल खे मुल्क सां वफ़ादारी ऐं मुहबत जे सिले में सिंध जूं ज़मीनूं अता थियण लॻियूं, जेको सिलसिलो अॼु बि जारी आहे। मुल्क लाइ क़ुर्बानी ॾींदड़नि खे पंहिंजे इलाइक़नि में इनाम ऐं तोहफ़ा ॾियण बदिरां सिंध खे क़ुर्बान करण जो सिलसिलो शुरू थियो। पोइ पराई धरती ते कब्ज़े जी हबछ एतिरी त वधी वई जो क्रिकेट जा 2 छक्का हणंदड़नि लाइ बि सिंध जी ज़मीन हाज़िर नाज़र हुई। रिटायर्ड जनरल खां पोइ क्रिकेटरनि, स्क्वाश, हॉकी, बैडमिंटन जे पंजाबी ऐं पठान खेॾाड़ियुनि लाइ सिंध सोनाना ॾींदड़ कुकड़ बणिजी वई। जेकॾहिं हीउ सिलसिलो हिते ई ख़तमु थिए हा पोइ बि शुक्र कजे हा, पर उनखां पोइ अॼु ताईं फ़ौजी छावणियुनि, सनती इलाइक़नि, पोल्ट्री ऐं ज़रई फार्मनि जे नाले में सिंध जी ज़मीन ते कब्ज़े वारो अमल ज़ोर शोर सां जारी आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं रुक सिंधी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। काल्ह साफ़ जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वियो त सोचियोसीं पिए पाकिस्तान साफ़त जी आज़ादी जे हवाले सां आख़िर किथे बीठल आहे, त यादि पियो पाकिस्तान साफ़त जी आज़ादी बाबति जेका फ़हिरिस्त आहे उन में 6 दर्जा हेठि हलियो वियो आहे। आख़िर इहो छो? इन बाबति आसिया अंसर पंहिंजी रिपोर्ट में लिखियो त पाकिस्तान में सीनियर ऐं मुतबर सम्झे वेंदड़ हिकु साफ़ी मूंखे ॿुधायो त हिन मुल्क में साफ़ जे शोबे खे 2 मुश्किलातूं साम्हूं आहिनि, हिकिड़ी सेंसरशिप ऐं ॿी डिसइंफॉर्मेशन। पर हुन जो चवणु हो त सूरत-हाल इहा आहे जो अहिड़ियूं बेबुनियाद ख़बरूं हुतां खां अचनि थियूं ऐं समूरा चैनल उन्हनि जे चवण ते हलाइनि बि था। जेकॾहिं को उन्हनि जी ॾिनल ख़बर डिसइंफॉर्मेशन नथो हलाए या उन ते सवाल करे थो त जवाब तौरु उन जी हुबल वतनी ते शक कया वञनि था ऐं संदसि हुबल वतनी खे शकी बणायो वञे थो। पर जॾहिं मूं चयो त इहे समूरियूं ॻाल्हियूं अव्हां जे नाले सां लिखां त उन साफ़ इनकार करे छॾियो ऐं जवाबु ॾिनो त हरगिज़ न, अव्हां मुंहिंजो नालो न लिखंदियो। मूंखे त इहो बि यादि न आहे त अव्हां छा पुछियो आहे ऐं आहियो केरु। मूं पंहिंजी तहरीर में किथे बि उनजो नालो त न लिखियो, पर संस उहे लफ़्ज़ प्रेस फ्रीडम डे यानी साफ़ जी आज़ादी वारे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते पाकिस्तान में मीडिया जी मौजूदा सूरत-हाल खे बयानु कनि था। मालूमात ताईं रसाई जे हक़ बाबति कमु कंदड़ हिकु गैर सरकारी तनज़ीम साफ़ जे आलमी ॾिहाड़े जे हवाले ते शाया कयल पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान में सहाफ़त ऐं इज़हार जी आज़ादी मुश्किलातनि ऐं पाबंदियुनि जी ज़द में आहे। हिन साल उन जो गिराफ़ गुज़िरियल साल जे मुक़ाबले में वधीक हेठि हलियो वियो आहे। रिपोर्ट मूजिबि 180 मुल्कनि जी फ़हिरिस्त में पाकिस्तान जो नंबर 158 नंबर ते आहे, जॾहिं त 2024 में पाकिस्तान इंडेक्स में 152 नंबर ते हो। पहिरीं खां सुर्ख़ दायरे यानी ख़तरे जी हद में मौजूदु पाकिस्तान जी साफ़ती आज़ादी में हिन साल अहिड़ो छा थियो आहे जो हूअ 6 नंबर वधीक हेठि हलियो वियो आहे। इन समूरे महमे खे हल करण जे लाइ मूं कुझु साफ़िन सां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन्हनि खां मुश्किलातूं दरियाफ़्त करणु चाहियूं। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ सां केतिरा भेरा राब्तो कयमि, पर उनखां को बि जवाबु मिली न सघियो। साफ़ी तजज़ियेकार एज़ाज़ सैयद खे पंहिंजे कैरियर दौरान केतिरा ई भेरा जान खां मारण जूं धमकियूं मिलियूं। संस ख़िलाफ़ नफ़रत आमेज़ मुहिम बि हलाई वई। संस घर ते बि हमला कया विया।
हूअ माज़ी जे हिकु वाक़े जो ज़िक्र कंदे ॿुधाए थो त हिकु अहम उहिदे ते मुक़ररु फ़ौजी अफ़सर जे हवाले सां मूं प्रोग्राम में ख़बर ॾिनी त पहिरियां मुंहिंजो व्हाट्सअप अकाउंट हैक थियो, पर पोइ कुझु अणॼाण माण्हुनि मूंसां ज़ोरी मिलण जी कोशिशि कई। उन्हनि मूंखां फ़ोन वठी मुंहिंजी सिम खे नाकारा बणाए छॾियो त जीअं व्हाट्सअप बहाल न थी सघे। हुन हिकु ॿियो मिसाल ॾिनो त जॾहिं अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खे सुप्रीम कोर्ट जे हिकु फ़ैसिले ते जान खां मारण जूं धमकियूं मिलियूं त मूं प्रोग्राम में संसद दिफ़ा कयो ऐं चयो त अदालत खे धमकी ॾियण जी इजाज़त कंहिंखे बि न हुजणु घुरिजे। एज़ाज़ ॿुधाए थो त जंहिं ते खेसि धमकियूं मिलणु शुरू थी वियूं। हूअ चवे थो त हिकु मज़हबी तनज़ीम मुंहिंजे ख़िलाफ़ु पंहिंजे तक़रीरनि में कारकुननि खे भड़कायो ऐं मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु नफ़रत अंगेज़ मुहिम पिणु हलाई वई। ख़ैबर पख्तूनख्वा जे शहर पेशावर सां वास्तो रखंदड़ फरज़ाना अली ॿुधायो त पाकिस्तान में महदूद मौज़ू आहिनि जिन ते सहाफ़त थी रही आहे। मौजूदा सियासत या हुकूमत ते असां ॻाल्हाए सघूं था, सियासतदाननि ते ॻाल्हाए सघूं था ऐं उन्हनि खे वेढ़ाए बि सघूं था। पाकिस्तान में जिन सूबनि जो कंट्रोल ख़ासि ताक़तनि जे हथ में आहे उतां का बि ढंग जी ख़बर या असल मालूमात साम्हूं न पई अचे। जीअं बलूचिस्तान ऐं KPK में ॾिसी वठो, उते आख़िर कहिड़ी साफ़ थी रही आहे। असल ख़बर या मालूमात ताईं पहुचणु मुमकिन ई नाहे। जंहिं मुल्क में हिकु सियासी तनज़ीम जे सरबराह यानी इमरान ख़ान जो नालो नथा वठी सघो, उन मां अंदाज़ो लॻाए सघो था त असां आख़िर कहिड़ी साफ़त करे रहिया आहियूं। सॼी दुनिया में हर साल 3 मई ते साफ़ जो ॾिहाड़ो मल्हायो वञे थो। साल 2024 दौरान पाकिस्तान में 7 साफ़ी मीडिया वर्कर साफ़ती ख़िदमतूं सरअंजाम ॾींदे क़त्ल कया विया। साफ़ी आसमा शिराज़ी जो चवणु आहे त पाकिस्तान में सहाफ़त बिल्कुलु थी रही आहे, पर साफ़ियुनि जो तइदादु महदूद आहे। पाकिस्तान में हर दौरु साफ़ियुनि जे लाइ मुश्किल रहियो आहे। ईअं नाहे त को हिकु दौरु सवलो हुजे। हर दौर में साफ़ियुनि लाइ मुश्किलातूं रहियूं आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आसिया अंसर जी रिपोर्ट। इन ते प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।